जाने के शाबाश आवाज आनी चाहिए गाता लगा भला बाको तो पाया ना बाबा पता है हेडा 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 मन करे दा ही कर मुझे पता है शाम सुला काशी ने बाबा मेरा बच्चन चला हां घर में कोई ना है गैस में तो नहीं है बात वो सिलेंडर वगैरह नहीं मिला जो आप अपन को बनाया क्या करना कुछ दवा मजे का नाम है लाभ का नाम बचड़ा कितना इतना नंदान हां तू बुधा मत वला शा क्या शा के नाम बुधा मागे जे की ते चमी तू बुधा मागे ना मां जाम काठी में ले रखी हुई काठी खणी दे हलो वो तो तू मां ही खाया तो तू काठी जो फिकर न कर बे बुधा दादा निसे ना शा का चल बुधा शा क्या शान के मां गई बाबा मां काठी तुझो मसलो आ ना मां तुझी काठी घर पुजाया तो तू काठी जो फिकर न कर हाने बुधा बी तो के केड़ी घर दे हिनमल तुझे राशन केड़ो केड़ो पिया मां के बुधा तो अटो चावल पिया राशन में टिक दई अच्छा चावल हाने किलो किलो वठी मांगो यो बताइए किलो वठी मतलब किलो किलो गाड़ी खत्म थी गई ना मां जो खाई तो सुभाणे वारी भजा दे हां नी तो हरियाणा खाइंदा राशन वठी जाए अल्लाह साईं खैर करे शुक्र अल्लाह ने जेकी गरीब मदद करी जेको बुधा तू वातो मज लफ्ज कट मां बिल्कुल एको तो कद सदा पिया गरीब लाने सा तो कोई राशन अल्लाह खैर करे भले राशन मिले हां काठी में लपा दे तो बाहर दे सको ने सा साईं चलो मां तो ये बता हां वाह मां कोशिश करदो में ई असा जो मिस्कीन असां चऊं पिया था जीअं कंहिं प्रोग्राम न थी करे भई काठियूं खणंदो ॾाढी तकलीफ़ सां सोड़ियुनि गिटनि मां आयो मूंखे ॾाढो अहसासु पियो थिए हिन जो सभ खां पहिरियां त असांजे हिकिड़ी अमानत जीअं तव्हांखे हमेशह चवंदो आहियां त थोरो दोस्त असांखे मोकिले छॾींदा आहिनि त तव्हांखे जंहिंखे वणे तव्हां ॾियो उहा अमानत मां सोचियां थो हुन मां कुझु हिसो मां हिन भाउ खे राशन वठी ॾियां ठीकु राशन सही आहे तुंहिंजा बचा खाईंदा हफ़्ते जो राशन पियो हूंदई भलो आहे बाक़ी रहियो तुंहिंजो मसलो सिलेंडर जो तुंहिंजी मां काठियुनि में जान छॾायां पोइ तूं हीअं कजांइ ॿी टी सै जी गैस सिलेंडर में भराए करे तूं रखी छॾ घर में जॾहिं तोखे ज़रूरत पए रुगो गैस विझाए छॾ ईअं कराईंदे न पोइ हिन काठियुनि में जान छॾाए वो गैस का मेरे पैसा हो जाने आसे आसे 500 रुपया कमाइण वारा छा करे मां छा कयां अल्लाह गंज ॾींदई नथो तस्लीम करे पोइ कोशिश कंदासीं सभु शइ चवणी त पर उहो बि हाल मुंहिंजे खे ख़बर मां छा कयां अल्लाह अल्लाह गंज ॾींदई अल्लाह गंज ॾींदई सभ खां पहिरियों हलूं था हिन लाइ राशन का चार पंज खैर ॿ नियाणियूं पुट ॿ ज़ाल मुड़ुस ये छा कयूं भला अल्लाह अल्लाह आसानी बनाई ये बच्चा जॾहिं वॾा थी पाण ई वज़न लही वेंदे इंशाल्लाह थींदा इंशाल्लाह न कोई तरह ते देर आहे अंधेर न आहे ठीकु आहे हलो दोस्तों तव्हां ॾिठो त हिकिड़ो मिस्किन कोरियत काढे खणी पियो वञे ॿारनि जे लाइ घर जे बचनि जे लाइ उन जा हाल पाक सखी बाने असांखे अमानत मोकिली यूके का जेको हमेशह ग़रीबनि मिस्किननि जी मदद कंदो रहंदो आहे अल्लाह पाक उनखे अजर अज़ीम अता फरमाए जो रब करे जे ग़रीब मिस्किन तबके जे माण्हुनि जी ख़िदमत पियो करे उन मां अमानत 5000 रुपया अमानत मां ही 3000 रुपए जो सोचूं त हुनजे लाइ अमानत रखां 2000 असां वरी जेके आहिनि उहे कंहिं ॿिए ग़रीब खे ॾींदा दादा ही घणे जो राशन 2760 रुपया माना असांजा बाक़ी 3000 में बचनि था 240 रुपया ठीकु आहे ही खणो था 3000 ठीकु आहे तव्हां हीअ खणो बकाया मूंखे ॾियो ही 3000 रुपया मां 240 रुपया तव्हांखे ॿुधायां 2760 रुपये राशन वठो त बचनि जे लाइ जी बाबा असां इंतज़ारु करे पियो न वेठ में तव्हां माशाल्लाह बाबा हे तुंहिंजे बचनि जे लाइ अटो गंजा रब साईं भलाई करे आमीन 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 बेड़ा पार कंदे मुंहिंजो अल्लाह बाबा हे तव्हांजो 10 किलो अटो हे 10 किलो बाबा तव्हां लाइ चांवर बचड़नि जे लाइ हे बाबा घीअ जी थैली हे बाबा तुंहिंजी साबुणनि जी ॿ चकियूं बचड़नि जे लाइ हे तुंहिंजे लाइ अल्लाह साईं बेड़ा पार कंदे आमीन आमीन हे तुंहिंजे वेचण जो साबुण ठीकु आहे हाणे टोटल तुंहिंजो राशन आयो अथई 2760 रुपए जो अल्लाह साईं पंहिंजे तरह आमीन 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 इंशाल्लाह गंज ॾींदी
हाणे किरायो तो बचाए मां चयो मां बस बढ़िया आहे हाणे मूं वटि टे अल्लाह पाक ऐं सखी बाने यूके मां अमानत मोकिली हुई उहो हमेशह ग़रीबनि जी मदद कंदो आहे 5,000 मोकिली 3,000 मां रखियमि तुंहिंजे लाइ जंहिंमां 2760 रुपए जो राशन वरितो मां हे 240 रुपया रखिया त मां तुंहिंजे बचड़नि जी ख़र्ची शुक्र अल्लाह ताला आबाद रखे। आमीन आमीन ठीक है खुश है लाखों तो पाई नहीं रहा के खुशी है सही रहे मेरा सलामत सलाम अल्लाह साईं तुझे बि ख़ैर रब साईं